इते अवांखे ॿुधायूं त गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस इसराइल पारां गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जे अल्टीमेटम खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो आहे। एंटोनियो गुतरेस चवे थो गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जा ख़तरनाक असर निकिरी सघनि था। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस पारां इसराइल पारां गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जे अल्टीमेटम खे ख़तरनाक ॾेई छॾियो आहे। जनरल एंटोनियो गुतरेस चवे थो गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जा ख़तरनाक असर निकिरी सघनि था। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस इसराइल पारां गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जे अल्टीमेटम खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो आहे। एंटोनियो गुतरेस चवे थो गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जा ख़तरनाक असर निकिरी सघनि था। अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस इसराइल पारां गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जे अल्टीमेटम खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो आहे। गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे कढण जा ख़तरनाक असर निकिरी सघनि था। एंटोनियो गुतरेस जो इहो चवणु आहे।